तव्हां ॾिसी रहिया हो नेशनल ऑनलाइन न्यूज़, ग़रीब अवाम ऐं क़ौम जो सगारो आवाज़। जी नाज़रीन, नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं सलीम रज़ा। पेश आहिनि हिन वक़्त जूं अहम ख़बरूं। अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं नवंदरो खां अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदा हलूं त नवंदरो जे ॾहेसर कॉलोनी में मज़दूरी करण दौरान पोरियत फ़ौत थी वियो आहे। ॻोठ बचल गोपांग जो रहवासी मोहसिन पुट अली मर्दान गोपांग ग्राइंडर मशीन हलाईंदे करंट लॻण करे बेहोश थी किरी पियो, जंहिंखे मौजूदु पोरियतनि फौरी तौर ते खणाए नवंदरो इस्पताल पहुचायो, जिते पहुचण खां अॻु ई हू फ़ौत थी चुको हो। नवंदरो इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद पोरियत जो लाश वारस ॻोठ खणाए विया। लाश घर पहुचण ते रोड राड़ो पइजी वियो। इस्पताल में मौजूदु साथी पोरियत ज़ाकिर हुसैन ॿुधायो त असां ॾहेसर कॉलोनी में सैनिटरी पाइप फिटिंग जो कमु करे रहिया हुआसीं त मोहसिन ग्राइंडर मशीन हलाए रहियो हो। मशीन हलाईंदे ओचितो मोहसिन करंट लॻण करे बेहोश थी किरी पियो, जंहिंखे खणाए इस्पताल आयासीं, जिते डॉक्टरनि पारां मोहसिन जे फ़ौत थियण जी तस्दीक कई। मोहसिन ऐं मां मज़दूरी करे बचड़नि जो पेट गुज़र कंदा आहियूं ऐं अॼु हू मज़दूरी करण दौरान करंट लॻण करे फ़ौत थी वियो आहे।